अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां गफ़ूर चांग चैनल आहे सवाद ऐं कुकिंग जो ही सिंधी चैनल जंहिंमें अव्हांखे सवाद वारी शयूं ख़ूबसूरत शयूं ठाहिणु सेखारींदा आहियूं जेके मज़ेदार हूंदियूं आहिनि, वणंदड़ हूंदियूं आहिनि। गुज़ारिश हूंदी आहे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो ऐं बेल जो आइकन ज़रूरु दॿायो। इहो ई तव्हांजे तरफ़ां असांजे लाइ प्यारु हूंदो आहे। अॼु तव्हांखे ख़ूबसूरत डिश जेका ठाहिणु सेखारियूं था उहो आहे शिमला मिर्चुनि जो ॿोड़। हीउ ॿोड़ ॾाढो ज़बरदस्त थींदो आहे, मुंहिंजी फैमिली में पसंदि कयो वेंदो आहे। मां शौक़ सां इन खे ठाहे खाईंदो आहियां। शिमला मिर्च तव्हांखे हूअं बि मुख़्तलिफ़ शयुनि में वणंदा आहिनि, पर डायरेक्ट हिन जो ॿोड़ ठाहियूं था कीअं? जी हा, ॿोड़ ठाहींदासीं ईअं, पाण खणंदासीं हिकिड़ो पैन ऐं उन पैन में पाण विझंदासीं बेसण। जी हा, बेसण माना ही पकोड़नि वारो अटो। इन खे पाण छा करे रहिया आहियूं, इन खे पाण भुञंदासीं। मूं तक़रीबन हिकु प्यालो खनि जेको आहे उहो बेसण खयो आहे। हल्की बाहि ते मां इनखे फ्राए करे रहियो आहियां, हिन खे मां सेके रहियो आहियां, मां इनखे सोक करे रहियो आहियां ऐं मां इनखे तेसीं ताईं सोक कंदुसि, तेसीं ताईं हिन खे सेकींदुसि जेसीं ताईं हिन मज़ा ख़ुशबू न निकिरंदी। पाण वक़फ़े वक़फ़े सां ईअं ई हिन खे अलॻि बि कंदासीं, जीअं हिन जा दाणा दाणा जेके अटे जा आहिनि उहो धार थी रहनि, का गुठली वग़ैरह न ठहे। जनाब उन खां पोइ पाण खणूं था हिकिड़ो पैन ऐं उन पैन में पाण विझूं था आयल। ही तक़रीबन 1.5 खनि चमिचो ॿोड़ रधण वारो जेको चमिचो आहे उहो आयल थींदो ऐं पाण उन में शामिलु कयूं था कुझु मसाला। उन में ही कमाल पट आहे, 2 फोटा आहिनि ऐं दालचीनी जी हिकिड़ी जेका आहे नंढड़ी स्टिक आहे। ऐं उनखां सवाइ मूं हिन में 1.5 चमिची चांहि वारी विधियो आहे जीरो। पाण इनखे घुमायूं था, थोरी देरि में इनखे घुमायूं था ऐं उनखां पोइ पाण इन में शामिलु कयूं था बसर। ऐं हीउ हिकिड़ो बसर आहे जंहिंखे असां चॉप करे कटियो आहे, ठाहियो आहे ऐं पाण हाणे इन साॻे आयल में इन खे भुञूं था ऐं इन जो दाग़ सम्झो त तयारु कयूं था। जॾहिं 50% दाग़ पची वेंदो त हिन में पाण विधोसीं थूम ऐं अदरक ऐं सना सना टुकड़ा थियल ऐं उनखां ख़ूब वरी हिन खे घुमायूं था। असांखे हीउ दाग़ जेको आहे पचाइणो आहे, सफ़ा साड़णो बि न आहे, बसि हिन खे पचाइणो आहे। ऐं उनखां पोइ पाण हिन में शामिलु कयूं था ॻाढ़ा मिर्च ऐं जनाब ॻाढ़ा मिर्च हिन खे ॾाढो ख़ूबसूरत रंग बि ॾींदा आहिनि। थोरा 1/2 खनि चमच मूं हिन में धाणनि जो विधो आहे। पाण हिन खे घुमायूं था, पाण हिन खे पचायूं था ऐं पाण ईअं पचाईंदासीं जी इहे मिर्च हिन में सड़नि न। असांजे दाग़ में सड़ंदा त बिल्कुलु मज़ो छॾे वेंदा, ज़ाइक़ो छॾे वेंदा, ख़राबु थी वेंदा। असांखे हिन में सिर्फ़ु इन्हनि मिर्चनि खे पचाइणो आहे, हिन जो रंग। जेकॾहिं अञा वधीक पचाइणो आहे त पाण बिल्कुलु हिन तरह सां थोरो पाणी विझी अञा पचाईंदासीं। उन सां थींदो ईअं त असांजा बसर मुकमिल तौर ते ॻरी वेंदा जेके पहिरियां भुरिया आहिनि ऐं हिकिड़ो ख़ूबसूरत रंग बि जेके आहिनि छॾींदा। हीउ ॾिसो। ऐं उनखां पोइ पाण हिन में शामिलु कयूं था जनाब हीअ आहिनि टमाटर। ऐं टमाटरनि खे तव्हां बसि थोरा थुल्हा करे कटींदो त वधीक बहितरु थींदा, छाकाणि त हिननि खे सफ़ा असांखे पेस्ट नाहे करिणो। पाण हिन खे पचायूं था, ढके ॾेई पचायूं था त जीअं मुकमिल तौर ते ॻरी वञनि। ऐं कुझु वक़्त खां पोइ पाण ढक लाहे जेकॾहिं 4 मिंटनि खां पोइ ॾिठोसीं त हीअ सूरत हाल हिननि जी हीअ आहे। ॾिसो बिल्कुलु ही ॻरण शुरू थी विया आहिनि, ॻरण जे ही पासे वञी रहिया आहिनि ऐं असां स्किप कंदा रहूं था, थोरे थोरे वक़फ़े सां तव्हांखे ॾेखारियूं था त हीअ बिल्कुलु ॻरी चुका आहिनि। ऐं हाणे पाण हिन में शामिलु कयूं था शिमला मिर्च। हीअ 6 खनि शिमला मिर्च आहिनि, मूं हुन जा ॿिज अलॻि कया आहिनि, ॿिजनि खे हिन में शामिलु न कयो आहे, बिल्कुलु बि न कयो आहे। ऐं नंढा नंढा हिन जा मूं टुकड़ा कया आहिनि शिमला मिर्चनि जा। हू ही आहिनि त मिर्च, पर ही मिठा हूंदा आहिनि, बिल्कुलु कड़ा न हूंदा आहिनि। लूणु विधोसीं, लूणु तव्हां हस्बे ज़ाइक़ा विझो जेका तव्हांजी पसंदि हुजे, छाकाणि त मां इहो न विझंदो आहियां हेतिरा चमिचा विझो, हेतिरे ई हीअं कयो हूअं कयो न, पंहिंजे ज़ाइक़े मुताबिक़ तव्हां लूणु विझो। उनखां पोइ 2-3 तव्हां जेके आहिनि हिन में सायूं कटियल जेके आहिनि मिर्च विझो, उहे हिन जे टेक्स्ट खे ॾाढो जेको आहे मज़ो ॾेई छॾींदा। हैड हिन जे जेके शिमला मिर्च आहिनि उन जे अंदरे पासे जेका अंदरियों हिसो आहे उन ते वञी हिन जो रंग चढ़ंदो आहे ऐं हिन जी लुक बि ख़ूबसूरत थींदी आहे, ॾिसण में बि भलो ईंदो आहे, हिन जो ज़ाइक़ो बि वधी वेंदो आहे। पाण हिन खे पचायूं था ढक ॾेई। कुझु वक़्त खां पोइ जॾहिं पाण ढक लाहे ॾिठोसीं त ॾिसो हीअ हिननि जो रंग थोरो तब्दील थी वियो आहे शिमला मिर्चनि जो। इन जो मतिलबु इहो आहे त इहे पची रहिया आहिनि। पाण हिन खे घुमाईंदासीं ऐं ॿी त सची ॻाल्हि आहे खाइण चिड़ा थी विया आहिनि ऐं वात बि पाणी थिए थो, पर पाण हिन खे जेसिताईं मुकमिल पचाईंदासीं न तेसीं ताईं हिन खे पाण कीअं खाईंदासीं। ऐं जनाब हीउ ॾाढो ज़बरदस्त ॿोड़ आहे। बसि हिकु दफ़ो ॿीहर गुज़ारिश कंदुसि, असांखे लाइक शेयर ऐं सब्सक्राइब करण वारो अमल ज़रूरु कयो। मूं हिन में थोरी हॉट सास विधी आहे। तव्हां वटि जेकॾहिं हुजे का बि शइ अहिड़े क़िस्म जी, सोया सास हुजे उहा बि हिन में तव्हां शामिलु करे सघो था ऐं जेकॾहिं टमाटो केचप हुजे त उहो बि शामिलु करे सघो था। मूं हिन में थोरो पाणी विधो आहे, मां चाहियां थो थी अञा ॻरे। ऐं पाणी विझण जो मक़सदु हिकिड़ो ॿियो बि आहे त मूं जेका हिन में हॉट सास विधी आहे उहा सड़ी न वञे। कुझु वक़्त खां पोइ असां हिन जो ढकु खोलियूं था, थी मूंखे बिल्कुलु ईअं महसूसु थो थिए थी पची वियो आहे, बिल्कुलु बिल्कुलु ही पचण जे वेझो थी वियो आहे। अञा ही पचंदो, पर कीअं? ऐं हिन में हाणे शामिलु कयूं था उहो बेसण वारो अटो।
उहो ई बेसण जनाब, उहो ई जंहिंखे पाण फ्राए कयोसीं, सोक कयोसीं, ऐं विझण जो तरीक़ो ईअं हूंदो त जीअं हवादार नमूने सां वावर कबी आहे न सिंधी में, ईअं विझंदासीं त इन सां ई मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते हलियो वेंदो, इन में थोरी हवा बि शामिलु थी वेंदी ऐं का ॻंढ वग़ैरह हिन जी न ठहंदी। कुझु वक़्त खां पोइ हिन जी शकिल जेका आहे उहा हीअ रहंदी। ऐं हिते जेकॾहिं तव्हां सम्झो त हिन खे थोरे घणे पाणी ॾियण जी ज़रूरत आहे त मामूली क़िस्म जो पाणी तव्हां ॾिजो। मूंखे महसूसु थिए थो त शायदि हिन खे पाणी जी ज़रूरत आहे थोरी, पर कॾहिं कॾहिं न बि हूंदी आहे। टमाटरनि में जेकॾहिं पाणी हूंदो आहे त मां ॾिसो हिन खे ॾूंघे वारे चमच सां थोरो पाणी ॾिनो आहे। मां हिन खे घणो पाणी न ॾींदुसि। हिते पाणी जेकॾहिं मूं ॾिनो त बेसण ऐं हीअ गॾिजी ख़राबु सूरत हाल करे विझंदा, ज़ाइक़ो बिल्कुलु हलियो वेंदो। त हीअ असांजो बोर्ड जेको आहे रेडी थी चुको आहे, खाइण जे वेझड़ो थी चुको आहे, पची चुको आहे। त पाण हिन में शामिलु कयूं था धाणा, सावा धाणा। इन्हनि जी खे एंड में इन करे शामिलु था कयूं त हिन जी ख़ुशबू ॾाढी आहे, उहा हिन में मिक्स थी वेंदी। त जनाब असांजो बोर्ड तयारु आहे, असां हिन खे खाई सघूं था। हीअ हर उमिरि जा माण्हू हिन खे खाई सघनि था। ॾाढो मज़ेदार आहे, ॾाढो टेस्टी आहे। ऐं हिते कॾहिं तव्हां हीअ ॾिसंदो, ॾिसो शानदार। ऐं हिन जी प्रेज़ेंटेशन असां हमेशह पंहिंजे ॿूटनि जी भर में, पंहिंजे गुलनि जे दरमियान जेको कुझु पचाईंदा आहियूं तव्हांखे ॾेखारींदा आहियूं। त दोस्तो असांखे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो। ही तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। गफ़ूर चांग खे इजाज़त।